ज़िले शिकारपुर जे तालुके खानापुर में बदअमनी जो आज़ार रुकिजी न सघियो। ताज़े वाक़े में राति देर सां नापरकोट वेझो नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे ते शेखवा भरिसां हथियारबंदनि फुरकण जी कोशिश दौरान मज़दा खे अॻु ॾिनो, जिसमें ड्राइवर पारां मज़दा न रोकण करे हथियारबंदनि मज़दा ते सिधी ऐं छिती फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि डेरा बुगटी वासी बहादुर बुगटी ऐं अली बुगटी थॾे ते मारिजी विया, जॾहिं त मज़दा सवार अब्दुल वाहिद बुगटी ऐं हिकु इलाइक़े वासी समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े जी इतला बाद नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। पुलिस ऐं ॾुआरनि में शदीद फायरिंग जी ॾे वठि। फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। हथियारबंद राति जे अंधेरे जो फ़ाइदो वठी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। नापरकोट पुलिस वाक़े वारे हंध खां फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए शिकारपुर इस्पताल पहुता। शिकारपुर इस्पताल मां ज़ख़्मी अब्दुल वाहिद बुगटी खे नाज़ुक हालत में लाड़काणे इस्पताल रेफर कयो वियो आहे, जॾहिं त क़तल थी वियल 2 ॼणनि जा लाश शिकारपुर इस्पताल मां खानपुर इस्पताल उमाणिया विया। खानपुर इस्पताल मां 2 ॼणनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। नौजवाननि जा लाश घर पहुचण ते संदनि घरनि में कोराम मची वियो। हर वक़्तु आगारनि लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़।